चूंडको बरसाकोट सदरुद्दीन शरफ जे शरफ बिरादरी जे माण्हुनि पंहिंजी बिरादरी जे ठरी मिरवा जे माण्हुनि ख़िलाफ़ु एहतजाज करे आहिनि। इन्हनि खां पुछंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। ठरी मिरवा जा माण्हू असां गुज़िरियल ॾींहुं असां मौजूदु पंहिंजे घर में मौजूदु वेठा हुआसीं त अची बाअसर माण्हुनि असांजे घर ते हमिलो कयो ऐं असां अहिड़ो इतला पुलिस सोरहा पुलिस खे इतलाउ ॾिनोसीं। हींअर ताईं कोई पुलिस असांजो तदारक न कयो न कोई छा हू अञा घुमंदा रोडनि ते असांजे अॻु ॾींदा था वतन असां लिकंदा था वतन। सुलेमान शहर जुनेद अहमद ज़हीर अहमद शहर असांजे घरनि ते हमिलो था कनि ऐं असांजे जाननि खे ख़तरो आहे। अपील था कयूं त असांजे तहफ़ुज़ ॾिनो वञे। ठरी मिरवा जा बाअसर माण्हू आहिनि जन असांजे घर ते हमिलो कयो आहे, फायरिंग बि कई वई आहे, असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असां सोरहा पुलिस खे इतला बि कयो आहे, इतला बावजूद बि कुझु न कयो वियो आहे। SP खैरपुर खे असां अपील था कयूं त असांजे जाननि खे ख़तरो आहे, मौतमार धमकियूं। जो चवणु हो त असांजे पंहिंजी बिरादरी जा माण्हू ठरी मिरवा जा कुझु बाअसर असुर रखंदड़ आहिनि जन असांजे घर जे मथां हमिलो करे ऐं छिती फायरिंग करे ॾिनी जॾहिं त पाड़े वारनि पिया अची असांजी जान बचाई आहे। असां अहिड़ो इतला सोरहा पुलिस खे बि ॾिनो आहे, उन इतला ॾियण बावजूद बि हिन महिल ताणी पुलिस कख बनी बीणू न कयो आहे। हिननि DIG सखर ऐं SSP खैरपुर खे मुतालबो ऐं घुर कई आहे त हिन मसइले जो नोटिस वठी असांखे तोहफ़ुज़ फिराम कयो वञे। कैमरामैन इमरान अली मला सां गॾु ख़ालिद मला, सिंध TV न्यूज़ चूंडको।